Bismillahirrahmanirrahim. Unit 18. I don't know unit. How long have you? Present perfect 4. Present perfect 4. माना ट्रे न खाग में करे आयासीं. Perfect tense. How long have you? हाँ section 1 so Jill is on holiday in Ireland. Jill जेका छोकरी आहे उहा आयरलैंड में आयल आहे मुल्क आयरलैंड मोकलुनि ते उते आयल आहे ठीकु आहे. शी इज़ देयर नाउ अञा ताईं उते आहे ठीकु आहे. शी अराइव्ड इन आयरलैंड ऑन मंडे सूमर ते पहुती हुते. ॾींहुं यादि कयो नोट कजो. सूमर जो ॾींहुं हुयो त उते आयरलैंड आई हुई या आयरलैंड आई आहे ईअं खणी चयूंसि. सूमर जे ॾींहं ते आयरलैंड आई आहे. टुडे इज़ थर्सडे अॼु ख़मीस जो ॾींहुं आहे 3 ॾींहं थी वियसि. सो हाउ लॉन्ग हैज़ शी बीन इन आयरलैंड. आयरलैंड में केतिरे वक़्त खां वठी उते आहे कॾहिं खां वठी उते आहे. हाउ लॉन्ग हैज़ शी बीन इन आयरलैंड. केतिरे वक़्त खां वठी उते आहे आयरलैंड में माना घणो टाइम थियो आहे हिनखे आयरलैंड में आहे. त हुन हेठों जवाबु ॿिनि नमूननि सां चयो अथई. हिकिड़ो सिंस ऐं फोर सां ॾिसिजो. शी हैज़ बीन इन आयरलैंड सिंस मंडे या शी हैज़ बीन इन आयरलैंड फॉर 3 days. हाणे सिंस ऐं फोर जी सिंधीअ में माना साॻी आहे. हा त फ़र्क़ु बाद में ॿुधायूं था तव्हांखे. सिंस जी माना आहे खां वठी या फोर लफ़्ज़ जी माना बि खां वठी आहे. जीअं सूमर खां वठी आयरलैंड में आहे या 3 ॾींहंनि खां वठी आयरलैंड में आहे. इन जी माना साॻी आहे खां वठी सिंधी में चवंदासीं. पर सिंस किथे इस्तेमालु थींदो फोर किथे इस्तेमालु थींदी इनखे सम्झण जी ज़रूरत आहे ठीकु आहे. त उहा बाद में तव्हांखे सम्झाईंदो आहे. इन जे मक़सद ते अचूं था हेठि. त हाणे ॾिसो जुमिला उहो मथे हुन तस्वीर खे ॾिसो. हाउ लॉन्ग हैव यू बीन इन आयरलैंड. पुछेसि तो साइकिल ते जेको बीठो आहे भला ॾे ख़बर केतिरो वक़्तु थियो आहे केतिरे वक़्त खां वठी तूं आयरलैंड में आई आहीं माना हिते मौजूदु आहीं. हुन चयो सिंस मंडे सूमर खां वठी ठीकु आहे. फॉर 3 days बि चई सघेसि पई 3 ॾींहंनि खां वठी ठीकु आहे. माना ओॾो वारो टाइम ॿुधाईंसि. सो कंपेयर इज़ ऐं हैज़ बिन. इज़ ख़ाली सिंपल टेंस आहे ऐं हैज़ लॻण खां पोइ उहा इज़ जेका आहे सा बीन थी वई आहे. छो जो टू बी वर्ब जी जेका पास्ट पार्टिसिपल वारी सूरत आहे उहा बीन आहे ठीकु आहे. इन करे इन में फ़र्क़ु ॾिसो. हीअ मंडे आहे हिते मिसाल मंडे खां वठी शी हैज़ बिन इन आयरलैंड सिंस मंडे या फॉर 3 days. नाउ अॼु जेको आहे थर्सडे आहे. मंडे खां वठी थर्सडे आहे हिनमहिल. त हाणे इन्हनि जो जेको टाइम लाइन जेका लीक ॾिनी वई आहे इहा मुसलसल हेसि ताईं इन लीक खे सम्झण जी ज़रूरत आहे त इहो माना 3 ॾींहंनि खां वठी उते आहे अॼु ताईं मौजूदु आहे. माना 3 ॾींहंनि खां वठी उते आहे माना नाव ताईं हिनमहिल ताईं उते आहे. सो शी इज़ वरी इन जे मथों जुमिलो ॾिनल आहे. शी इज़ इन आयरलैंड नाउ. हूअ आयरलैंड में आहे. इहा टाइम न ॿुधायो वियो. हेठी लीक में छा ॿुधायो वियो आहे माना 3 ॾींहंनि खां वठी उते आहे या सूमर खां वठी उते आहे. खां वठी ॿुधाइण लफ़्ज़ चवे थो त माना टाइम ॿुधाई. पर मथे जुमिले में तव्हां गौर सां ॾिसंदो उन में टाइम न ॿुधायो वियो आहे. उन में चयो वियो आहे त बसि हिनमहिल उते आहे. कॾहिं खां वठी उते आहे इहा ख़बर न ॿुधाई वई आहे. सिर्फ़ु इहो चयो आहे त हिनमहिल उते आहे. जीअं ॾिसो यू आर इन द क्लास नाउ. मां चवां यू आर ख़ाली आर आहे न. पर जेकॾहिं टाइम चवां त तव्हां अधु कलाक खां वठी क्लास में आहियो त हिते छा थी पवंदो यू हैव बीन. हैव लॻाए करे हुनखे आर खे बीन कंदासीं. यू हैव बीन इन द क्लास फॉर हाफ एन आवर. अधु कलाक खां वठी तव्हां क्लास में आहियो. सम्झ में इहा ॻाल्हि अचे थी. इन करे मथियों जेको जुमिलो आहे उहो सिंपल टेंस जो आहे ऐं हेठी जेका टाइम लाइन ॿुधाई वई आहे उन में ॿुधायो आहे त इहो परफेक्ट पोयों टाइम गुज़री आयो परफेक्ट थी आयो आहे वेंदे हिनमहिल ताईं. छो जो सूमर खां वठी हिनमहिल ताईं जेको टाइम गुज़री आयल आहे उन करे असां ॿुधायो आहे इहो जुमिलो इन करे ठाहियोसीं. हैव बीन तॾहिं इस्तेमालु थियो हिन में ठीकु आहे. इज़ प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे ऐं जेको आहे सो हैव हैज़ बीन जेको प्रेज़ेंट परफेक्ट आहे ठीकु आहे. हाणे हेठो जुमिला जेको आहे सो भेट ॾिसो. ही टेंस जेको आहे सो अहम आहे सिखणु पुटु. जेके पाकिस्तान में तक़रीबन इन जो टेंस जो वजूदु न आहे. पाकिस्तान में जेके बि तव्हांजा टेंसिस जा ग्रामर जा किताब पढ़ंदव न उन्हनि में आम तौर ते पाकिस्तान में तव्हांखे ही टेंस कोन मिलंदो जेको परफेक्ट सिंपल जे नाले सां चए थो वञे. जंहिंखे परफेक्ट सिंपल लिखियलु अथसि हिन में लिखियलु आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस. उनजे बिल्कुलु साम्हूं लिखियलु आहे प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस. परफेक्ट सिंपल जो नालो जॾहिं तव्हां वठंदो त आम जेके टीचर आहिनि पुराणे दौर खां वठी जेके पढ़ाईंदड़ आहिनि उहे चवंदा त परफेक्ट सिंपल बि थींदो आहे छा परफेक्ट इंडेफिनिट बि टेंस थींदो आहे छा. इहो केरु थो सेखारे केरु थो पढ़ाए परेशान करे छॾींदा पाण खे बि तव्हांखे. पर रेमंड मर्फी जे हिन किताब में इसेंशियल इंग्लिश ग्रामर में इहा ॻाल्हि वाज़े ऐं चिटी तौर ते बयानु थियल आहे त परफेक्ट सिंपल बि थी सघे थो. उनजे लाइ दलील चिटा आहिनि. जॾहिं टाइम ॿुधायो वेंदो त साॻियो ई जेको सिंपल टेंस आहे उहो
तव्हांजो हिते पिया हाणे ॾिसो सिंपल लफ़्ज़ हिन में इस्तेमालु थियल आहे और टू बी वर्ब इस्तेमालु थियल आहे के वरी टू बी वर्ब खे जेको आहे सो टीचर्स चवंदा आहिनि त टू बी टेंस आहे टू बी जेको आहे सो सिंपल टेंस न आहे इहो टू बी टेंस आहे बसि हर वर्ब टेंस आहे उन वर्ब मां ई ख़बर पवंदी आहे त प्रेज़ेंट आहे पास्ट आहे फ्यूचर आहे सिंपल आहे कंटिन्यूअस आहे परफेक्ट आहे छा आहे ठीकु आहे पुट हाणे सिंपल जा जुमिला अहिड़ो ॾिसूं खाॿे पासे खां जेके लिखियल आहिनि मार्क एंड लिज़ आर मैरिड मार्क ऐं लिज़ परणियल आहिनि शादीशुदा आहिनि हिते आर सिर्फ़ु इस्तेमालु थियल आहे आर सिंपल टेंस आहे माना टू बी वर्ब जो हिन जे साम्हूं बिल्कुलु लिखियल आहे हैव बीन इहो आर जेको इहो बीन थी वियो थो हैव लॻण खां पोइ दे माना इहे मार्क ऐं लिज़ दे हैव बीन मैरिड फॉर 5 years टाइम ॿुधायो वियो न 5 सालनि खां वठी इहे परणियल आहिनि जॾहिं चवंदो इहे परणियल आहिनि त इन जे करे आहिनि वारो लफ़्ज़ इस्तेमालु करण जे करे सिंधी जेके पढ़ंदड़ आहिनि या ग्रामर सेखारींदड़ इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदा त बाबा जेको आहे सो आहिनि जो चई थो अकेलो आहे इन करे जुमिलो छा चवंदा चओ दे आर मैरिड जीअं हेठां लिखियल अथव तव्हांजी ट्रांसलेशन इहा थींदी पाकिस्तान में जेका हिन नाट करे लिखी आहे छा लिखियो अथई नाट दे आर मैरिड फॉर 5 years उहे 5 सालनि खां वठी पढ़ियल आहिनि ईअं न थींदो जीअं हीअं लिखियल आहे पर अनफॉर्चुनेटली बदकिस्मतीअ सां हिते जेका ट्रांसलेशन कई वेंदी उहा ईअं ई कंदा जीअं हेठो लिखियल आहे मिसाल हिकिड़ो तव्हां कंहिंखे जुमिलो ॾियो पंहिंजे क्लास में स्कूल में कंहिं में माण्हू खे त उन्हनि खे इहो चओ त उहे 5 सालनि खां वठी पढ़ियल आहिनि त तव्हांखे हूबहू ट्रांसलेशन इहा ई करे ॾींदा जेका हिते नाट में लिखियल आहे नाट छा लिखंदा चवंदा दे आर मैरिड फॉर 5 years अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं त टाइम जेको गुज़री आयो आहे परफेक्ट थी चुको आहे उहो ॿुधाइण जे लाइ परफेक्ट थियो न सिंधी असांजी ॿोली आहे उहा परफेक्ट न थी करे उन लफ़्ज़नि खे हरू भरू निशानियुनि ते हली करे चुको चुकी चुका हुजे त पोइ परफेक्ट आहे न त न आहे इन्हनि बहसनि में अची करे हिननि पंहिंजो जेको आहे टेंस जे सिंधी ॿोली खे ई बिगाड़े छॾियो हा इहा आर लॻण खां पोइ सिंपल टेंस थी पवंदो आहे फोर्स टेंस न लॻंदी आहे हुन में ख़ाली सिंपल पोइ टाइम न ॿुधायो वेंदो आहे न पुट हुन में जीअं मथे बयान थियल आहे जेको आहे शी इज़ इन आयरलैंड ॾिसो मथे आहे न शी हूअ आयरलैंड में आहे इज़ लॻल आहे न ख़ाली पर जॾहिं ॿुधायो आहे शी हैज़ बिन इन आयरलैंड सिंस मंडे या 4 days थी टाइम सिंस ऐं 4 खां पोइ टाइम ॿुधायल आहे इन करे हैज़ बिन थी वई परफेक्ट थी वियो न उहो साॻियो ई सिंपल टेंस हाणे ॿियो जुमिलो आहे आर यू मैरिड छा तव्हांजी शादी थियल आहे छा तव्हां पढ़ियल आहियो हुन छा चयसि इन जो सवाल थो करेसि हाउ लॉन्ग हैव यू बिन मैरिड सवाल ई ठाहिण जे लाइ वरी सिंस ऐं 4 जे पारां हाउ लॉन्ग वारो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे केतिरे वक़्त खां वठी हाउ लॉन्ग हैव यू बिन मैरिड केतिरे वक़्त खां वठी तव्हां पढ़ियल आहियो हेठां वरी नाट लिखई चए थो हाउ लॉन्ग आर यू मैरिड हाउ लॉन्ग आर यू मैरिड इहो छा आहे नाट लिखियल आहे हिन में माना इहो ग़लति आहे ईअं न थींदो पर हिते अफ़सोस सां इहो चवणो थो पए त हिते ट्रांसलेशन वरी ॿिया कंदा हाउ लॉन्ग आर यू मैरिड केतिरे वक़्त खां वठी पढ़ियल आहीं ठीकु आहे वरी ॿियो सिंपल टेंस जो जुमिलो आहे डू यू नो सेरा माना सारा डू यू नो सेरा छा तूं सारा खे सुञाणींदो हाउ लॉन्ग हैव यू नोन हर तूं उनखे केतिरे वक़्त खां वठी सुञाणींदो आहीं हिते हैव खां पोइ ॾिसो नो वारो लफ़्ज़ जेको आहे उहो नॉन पास्ट पार्टिसिपल जी ज़रूरत में इस्तेमालु थी वियो ईअं न थींदो त हाउ लॉन्ग डू यू नो हर हा ठीकु आहे हाणे इहो ईअं न थींदो ग़लति आहे हेठि छा थो लिखे हाउ लॉन्ग डू यू नो हर इहो ग़लति आहे अचे नाट लिखियल आहे न हिन में नाट लिखियल आहे माना न थींदो ईअं वरी ॿियो जेको जुमिलो आहे उहो साॻे ई जुमिले में अचे थो आई नो सेरा हेठि जा लिखियल आहे आई नो सेरा मां सारा खे सुञाणींदो आहियां ठीकु आहे मां सारा खे सुञाणा थो त उन में जेको आहे सो छा आहे आई हैव नोन हर आई हैव नोन हर फॉर अ लॉन्ग टाइम घणे वक़्त खां वठी मां हुनखे सुञाणासो या सुञाणींदो आहियां ईअं न थींदो त आई नो हर फॉर अ लॉन्ग टाइम इहो ग़लति थी वेंदो हैव लॻंदी पोइ हुन खां पोइ नॉन थींदो पर हिते जेकॾहिं इहा ट्रांसलेशन कंहिंखां पुछंदो त इहे तव्हांखे ईअं ई ॿुधाईंदा जेका नाट में बयानु थियल आहे इहा ट्रांसलेशन नोट कयो ऐं इनखे पुछी ॾिसो सभिनी खां जेकॾहिं इहा ट्रांसलेशन ईअं था ॿुधाइनि त पोइ पंहिंजो इलाजु वञी कराइनि या पाण खे सिधो कनि ठीक सिधी ॻाल्हि आहे हा इलाज मां कयां थो बीठो हाणे ठीकु आहे नंबर ॿियो जुमिलो अचे थो लिंडा लिव्स इन लंडन लिंडा लंडन में रहंदी आहे छोकिरी आहे लिंडा लंडन में रहंदी आहे उन में छा आहे हाउ लॉन्ग हैज़ शी लिव्ड इन लंडन केतिरे वक़्त खां वठी उते लंडन में रहंदी आहे यानी हाउ लॉन्ग खां पोइ परफेक्ट थी वियो आहे इहो
शी हैज़ लिव्ड देयर ऑल हर लाइफ, सॼी ज़िंदगी त उते रही आहे, सॼी ज़िंदगी उते उते ई रही आहे, माना इन जी माना इहा थी, यानी यको पंहिंजी ज़िंदगी जॾहिं खां पैदा थी आहे उते ई रहंदी आहे। ठीकु आहे। इन में वरी ऑल जो जॾहिं लफ़्ज़ आयो आहे सिंस ऐं फॉर इस्तेमालु न थींदी आहे, इन जी डिटेल अञा बाद में तव्हांखे सम्झाईंदासीं त सिंस ऐं फॉर ऐं उहा किथे इस्तेमालु न बि थींदी आहे फॉर। ठीकु आहे। ॿियो आख़िरी इन में जुमिलो आहे जेको आई हैव अ कार, मूं वटि कार आहे, सिंपल टेंस आहे, टू हैव वर्ब सां। ऐं बदकिस्मती सां इहो वरी चवण जो ज़रूरत आहे हिते, जेको हिते हैव जो लफ़्ज़ लिखियलु आहे इहो हिते असां वटि परफेक्ट सम्झो वेंदो आहे। जिथे बि हैव अचे माना परफेक्ट, परफेक्ट उनखे चइबो आहे जिथे हैव हेल्पिंग वर्ब हुजेसि ऐं उन खां बाद में ॿी का सूरत हुजे जेका पास्ट पार्टिसिपल में हुजे। जीअं ॾिसो, हाउ लॉन्ग हैव यू हैड योर कार, तोखे जेका कार आहे पाण वारी तो वटि आहे कॾहिं खां वठी आहे। हाणे हिते ॿ हैव इस्तेमालु थियल आहिनि, हिकिड़ो हैव आहे, ॿियो हेड आहे। हैव परफेक्ट टेंस ते ठाहिण लाइ आहे, ॿी जेका हेड थी आहे उहा मेन वर्ब आहे, जंहिंजी माना आहे तो वटि आहे। तो वटि केतिरे वक़्त खां वठी तुंहिंजी कार आहे, जेका तो वटि कार आहे या केतिरे वक़्त खां तो वटि आहे इहा, इन जी माना इहा आहे। हुन वरी छा चयो, जवाब तो ॾिस, आई हैव हैड इट, आई हैव माना आई हैव हैड इट सिंस अप्रैल, मूंखे अप्रैल खां वठी आहे। पर तव्हां इहो सिंधी में कंहिंखे ट्रांसलेशन ॾियोसि, चओ हीअ इहा कार मूं वटि अप्रैल खां वठी आहे, त ख़बर त छा चवंदो, चवंदो आई हैव अ कार सिंस अप्रैल, ईअं चवंदो। अफ़सोस सां चवणो थो पए त टेंस असांजे पाकिस्तान में वजूद में पुराणे दौर वारनि माण्हू कढी छॾियो आहे, पर हाणे न्यू टेक्नोलॉजी आहे, नओं दौर हले थो पियो। हर शइ जेको आहे सो अवेलेबल आहे इंटरनेट ते, अंग्रेज़नि जा किताब तव्हांजे हथनि में मौजूदु आहिनि। हाणे तव्हां जिदत न वञी रहिया आहियो त तव्हां जदीद तरीक़े सां इंग्लिश खे सम्झो, सिखो पुट। तव्हांजी ॿोली आहे सिंधी ॿोली आहे, ट्रांसलेशन जेका तव्हांखे सम्झ में अचे, जंहिंजो मक़सदु निकिरी अचे, ओड़ी ट्रांसलेशन करणी आहे। हरूभरू लफ़्ज़नि ते गौर करण जी ज़रूरत बि कान्हे त जिथे चुको अचे चुकी अचे त पोइ परफेक्ट आहे, न त न आहे। हैव वारे लफ़्ज़ खे जिथे ॾिसो उनखे फतवा ॾेई बीह रहो त इहो परफेक्ट आहे। जीअं मौलवी फतवाऊं ॾींदा आहिनि, मुफ़्ती त अॼुकल्ह जा टीचर बि ईअं फतवाऊं पिया था ॾियनि। हाणे परफेक्ट कंटिन्यूअस टेंस इहो मौजूदु आहे पाकिस्तान में, वरी इन जी माना सां हासिर कयो आहे हिते सिंधीअ में या उर्दूअ में। ठीकु आहे। प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस खे ॾिसो साम्हूं हिते, उन खां पोइ लिखियलु आहे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस, साॻी मक़सद में थो अचे। जीअं ॾिसो, आई एम लर्निंग जर्मन, मां जर्मन सिखां थो पियो, जर्मन ॿोली आहे जर्मनीअ जी, कंटिन्यूअस टेंस आहे इहो। हाउ लॉन्ग हैव यू बिन लर्निंग जर्मन, तूं केतिरे वक़्त खां वठी तो जर्मन सिखी। इहा ट्रांसलेशन कंहिंखां पुछंदो त उहो ईअं चवंदो, हाउ लॉन्ग आर यू लर्निंग जर्मन, जेको नाट में लिखियलु आहे। ठीकु आहे। हाणे हिन में हाउ लॉन्ग हैव यू बिन लर्निंग जर्मन, हिते वरी सिंधी में चवंदा हाणे हैव आई आहे त उहो वरी परफेक्ट वारो, माना केतिरे वक़्त खां वठी तूं अंग्रेज़ी पए सिखी चुको आहीं। हरूभरू चुको विझंदसि त सिंधी बि बिगड़जी वेंदी, जेका न असांजे अपनि ॻाल्हाई आहे न ॾाॾनि ॻाल्हाई आहे। केतिरे वक़्त खां वठी तो अंग्रेज़ी पए चुको सिखी पए चुको आहीं, केरु सिंधी ॻाल्हाईंदो आहे? सिंधी तो खानो ख़राबु करे छॾियो, माना असांजी ॿोलीअ जो ज़ाती ॿोली जेका असांजा। अफ़सोस सां चवणो थो पए, नाराज़ न थिजो। सो आई बिन लर्निंग जर्मन फॉर 2 years, मां 2 सालनि खां वठी जर्मन सिखां थो पियो या सिखां थी पई। 2 साल थिया आहिनि, यानी 2 साल गुज़री विया आहिनि, अञा सिखी रही आहियां, जारी आहे। ईअं ई माना न थींदी त मां 2 सालनि खां वठी अंग्रेज़ी ऐं जर्मन पए सिखी चुकी आहियां। छो जो चुकी जी जेका लफ़्ज़ विझणो ई विझणो आहे न परफेक्ट जी माना में, छो जो हैव बि लिखियलु आहे न, हैव अची माना चुको हुन में विझणो ई विझणो आहे। अजीब क़िस्म जी जेका असां ट्रांसलेशन ठाहे छॾी अथनि, जेका सिंधी बि न ॻाल्हायूं उहा सिंधी हिते असांखे ज़ोरी मड़ी थी वञे। पोइ शागिर्द छा चवंदा आहिनि, सर टेंस जेको आहे सो वॾे में वॾो ॾुखियो असां वटि सिंधीअ में, इंग्लिश में न, सिंधीअ में परफेक्ट कंटिन्यूअस टेंस ॾुखियो आहे। छो पुट, के माना हुनजी ॾुखी आहे। छो ॾुखी आहे? जो असां सिंधी उहा ॻाल्हाईंदा न आहियूं पंहिंजी जेको आहे सो ॿोलीअ में। हे वरी नई मास्तर हिननि खे ठाहे ॾींदा आहिनि, टीचर्स हिननि जी नई माना ठाहे ॾींदा आहिनि। बाबा मां अंग्रेज़ी 10 ॾींहंनि खां वठी पए सिखी चुको आहियां, हू छोकिरो मुंहिंजी पवंदो, न मुंहिंजो पीउ ॻाल्हाईंदो आहे, न मुंहिंजी माउ ॻाल्हाईंदी आहे। इहा कंहिं ॿोली सेखारी थी वरी सिंधी? अंग्रेज़ी सिखणी आहे छा कयूं? अंग्रेज़ी खे सेखारींदे पंहिंजी सिंधी जा जुमिला मटाए ऐं हुनखे तबाह करे छॾियऊं। अजीब क़िस्म जी जेको आहे सो ट्रांसलेशन कई थी वञे। अफ़सोस सां चवणो थो पए, इन्हनि खे ख़तमु करिणो पवंदो, इन्हनि पुराणनि तरीक़नि खे तव्हांखे। ॿियो ॾिसो, डेविड इज़ वॉचिंग टेलीविजन, डेविड टीवी पियो थो ॾिसे, मतलब जारी आहे, टीवी थो ॾिसे। हाँ, हरूभरू माना ज़रूरी न आहे त रहियो आहे त ज़रूरी आहे, उहो ॻाल्हाईंदो आहे, टीवी ॾिसी रहियो आहे, टीवी ॾिसे थो पियो, टीवी ॾिसे थो, हिन महिल जारी आहे न।
ॻाल्हाइण वक़्तु कमु जारी हुजे त बसि कंटिन्यूअस आहे, हिन जूं निशानियूं ॿुधाइण जी का बि ज़रूरत न आहे त थो पियो या था पिया या रहियो आहे या रही आहे। असांजी ॿोली आहे, असां जेको वणेसि थो ॻाल्हायूं, जारी हुजे ॻाल्हाइण महिल त कंटिन्यूअस टेंस आहे बसि। सो डेविड टीवी पियो थो ॾिसे, मतिलबु टीवी थो ॾिसे, हुन चयोसि हाउ लॉन्ग हैज़ ही बिन वॉचिंग टेलीविजन, केतिरे वक़्तु खां वठी टीवी ॾिसे? ही इज़ बिन वॉचिंग टेलीविजन सिंस 5 o'clock, 5 वॻे खां वठी, जेॾी महिल 5 थिया हुया, 5 वॻे खां वठी टीवी थो ॾिसे वेठो। इहा ट्रांसलेशन हिन जी नथी त 5 वॻे खां वठी टीवी पए ॾिसी चुको आहे। ठीकु आहे। इट्स रेनिंग, मींहुं थो वसे। इट्स रेनिंग माना मींहुं वसे थो या मींहुं वसे थो पियो या मींहुं वसी रहियो आहे। सिंधी आहे तव्हांजी ॿोली, हा, आसानी सां तव्हां ट्रांसलेशन करे सघो था, जीअं वणेसि तीअं कयो तव्हां। इट्स बिन रेनिंग ऑल डे, सॼो ॾींहुं सुबुह खां वठी थो वसे। ऑल डे माना यको पियो थो वसे, सॼो ॾींहुं थियो अथसि। हिते फोर, हिते ऑल जे करे इस्तेमालु न थी आहे, यानी अॼु सॼो ॾींहुं मींहुं वसियो आहे। इन जी माना इहा सिंधी में असां जेका ठहे थो आहे कंदासीं न, हरू रहियो वियो जी विझड़े न आहे, जंहिंखे चुको विझणो आहे। अॼु सॼो ॾींहुं मींहुं वसियो आहे, ईअं चवंदा आहियूं न, अॼु सॼो ॾींहुं मींहुं वसियो आहे। इट्स बिन रनिंग ऑल डे माना सॼो ॾींहुं मींहुं वसे थो पियो अॼु त। सो हिन जी जेका असां यूनिट पूरो थियो, एक्सरसाइज़ पोइ कंदासीं। इहे पुट